तूं ॿुधाए त जेके ॻाल्हियूं तूं फ़ैसिले में न करे सघे तूं हिते करे ॿुधाए। हाणे तूं ॿुधाए त तो बाबा साईं जो क़त्ल छो ऐं छा लाइ कयो। चाकर खान या ॿीहर ग़लती कोन कंदो। हलो साईं, बेभरोसो आहे त असां कयासीं। दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। दोस्तों पोयूं किस्तां तव्हां ॾिठियूं। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो त सांवल ते इल्ज़ाम जेको लॻो आहे, सांवल त बेगुनाह आहे ऐं सांवल हाणे इन में जान कीअं चलाईंदो। दरअसल सांवल जेको आहे आहिस्ता आहिस्ता पंहिंजी ॻाल्हियुनि जो यकीन ॾियारण जी कोशिशि कंदो चाकर खान खे यकीन न ईंदो ऐं भले साईं ते बि हाणे हू उन खां कसम न वठंदो। बहरहाल पोइ बि सांवल कोशिशि कंदो त इन जो रुख ओड़े मोड़ियां जन इहो कमु कयो आहे, जन रावल खान खे ज़हर ॾिनो आहे, उनजी इहा कोशिशि हूंदी। बहरहाल हाणे मसइलो इहो आहे त फ़िलहालु त चाकर खान जो ताज़ो गुस्सो आहे। इहो कई किस्तनि ताईं इहो शक जो बुनियादु हलंदो रहंदो कंहिंजे मथां, सांवल जे मथां। पर सांवल खे वधीक जेको फायर कयो वियो आहे, फायर हवाई कंदो आहे पिस्टल जो इहो चाकर खान सांवल खान जे मथां ऐं बहरहाल उन खे मारींदो न आहे। ऐं अचण वारा एपिसोड जेका आहिनि उहे ज़बरदस्त थियण वारा आहिनि, सनसनीखेज़ थियण वारा आहिनि ऐं धमाकेदार थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं वीडियो में। वीडियो अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे लाइक, सब्सक्राइब, शेयर, फॉलो ज़रूरु कंदा।